नशर फिरोज़ का ख़बर है तो NPP सरबराह मुर्तज़ा जतोई और मसरूर जतोई अदालत में पेश थिया आहिनि। संदन ज़मानत मंज़ूर थी वई है। ATC जो जज मोकल ते हुजण सबब मुर्तज़ा जतोई और मसरूर जतोई डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत में पेश थिया। अदालत मुर्तज़ा जतोई और मसरूर जतोई जी लंजार हाउस ते हमले केस में पक्की ज़मानत मंज़ूर कंदे बुधणी 13 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। अवांखे अपडेट की नशर फिरोज़ का तो NPP सरबराह मुर्तज़ा जतोई और मसरूर जतोई अदालत में पेश थिया। संदन ज़मानत मंजूर कई वही है। इन वाले सलाह ते मौजूदा नौशर फिरोज़ का जायद राज पर जी जायद राज पर तफसीली जो जी 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 अगवान गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई अॼु नौशर फिरोज़ जी अदालत में पहुता। दहशतगर्दी टोल अदालत जो केस हुयो पर दहशतगर्दी कोर्ट जो जज मोकल ते हुजण सबब डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में अगवान जी हाज़िरी पेश थी, जिते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पक्की ज़मानत मंजूर करे वरिती आहे। उन खां अॻु में सिंध हाई कोर्ट पारां 15 ॾींहंनि जी कची ज़मानत मंजूर कई वई हुई। अॼु बि हुनजी पक्की ज़मानत थी वई आहे। मीडिया बैद में मीडिया से ॻाल्हाईंदे जेको आहे सो अॻवाननि ॿुधायो त जेको आहे सो हीअ जेका ज़ाती सियासत ज़ाती दुश्मनी ते लही आई आहे। असांजी ज़ाती दुश्मनी कंहिंसां बि न आहे। असां सियासी माण्हू आहियूं ऐं सदाईं पुरअमन सियासत कई आहे। असां तशदुद पसंदि सियासत खे कॾहिं क़बूल न कयो आहे ऐं न कंदासीं। पर उन बावजूदि बि असांखे जेका इहा रियासत आहे जेका सिविल ऐं मार्शल आहे डिक्टेटरशिप मड़ी वई आहे। हिते जमहूरियत नाले का शइ न आहे ऐं असांजे ज़ाती केस दाख़िल करे कूड़ा केस दाख़िल करे असांखे कूड़नि केसनि में फासायो पियो वञे, जेका इंतिहाई नाजाइज़ आहे। जमहूरियत में ईअं कॾहिं बि न थींदो आहे। ईअं डिक्टेटरशिप में थींदो आहे जो असांजे मथां धड़ाधड़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। ॿिए पासे जेको आहे ॿुधणी वरी जेको आहे 13 जून ताईं मुलतवी कई वई आहे। जी बड़ी मेहरबानी अपडेट करण लाइ जायद राज पर। हाँ वही होता था उसे कहता था कि ये सिविलियन कैसे करता था सिविलियन मार्शल करता है उसे मस्त है आई जो जो खुदा से जो सामना आता है खाना चाहिए ज्यादा इन सिविलियन के जो लवा मुकाबलो करता। अच्छा सर तव्हां ते इन्हनि जेको आहे कच्छ जो केस दाख़िल करे छॾियो आहे, इन हवाले सां तव्हां छा चयो? मां मैदान में असां कमु करणो हुजे त असां पहिरां कयूं आहे कच्छ बंदि कयो आहे ऐं पोइ असां ढोल वॼाए कयूं। अच्छा सर हिननि केसनि खे अवां सियासी इंतकामी कार्रवाई सम्झो था या ज़ाती इंतकामी कार्रवाई सम्झो था? जेके अवां मथां मिड़ी रहिया आहिनि केस सियासत के ज़ाती दुश्मनी में तब्दील कयो विनयी रावना पैदा सियासत कयो सिंध जी रवाज सिंध जी रखण रवाज में शामिल हो। हाँ हर शइ जो बरोबर